वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। ही पेर घायल अॻियां हू रस्तो तपी तपी थियो तंदूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। ही पेर घायल अॻियां हू रस्तो तपी तपी थियो तंदूर आहे। असां त हथड़ा ॿधी अदब जा ही सिर बि कदमनि रखी छॾियो। असां त हथड़ा ॿधी अदब जा ही सिर बि कदमनि रखी छॾियो हो। अञा बि तो वटि रुसण जूं रीतूं घटियो न तुंहिंजो गुरूर आहे। असां त हथड़ा ॿधी अदब जा ही सिर बि कदमनि रखी छॾियो पर अञा बि तो वटि रुसण जूं रीतूं घटियो न तुंहिंजो गुरूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंध दूर आहे। जॾहिं बि दिल में थिया दर्द दाख़िल त लुड़क बेघर थिया अखियुनि मां। जॾहिं बि दिल में थिया दर्द दाख़िल त लुड़क बेघर थिया अखियुनि मां। गलनि खां ॻोढ़नि लुछी पुछो पए असांजो कहिड़ो कसूर आहे। गलनि खां ॻोढ़नि लुछी पुछो पए असांजो कहिड़ो कसूर आहे। जॾहिं बि दिल में थिया दर्द दाख़िल त लुड़क बेघर थिया अखियुनि मां। गलनि खां ॻोढ़नि लुछी पुछो पए असांजो कहिड़ो कसूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। मुसीबतुनि जा पहाड़ मेड़े खणी मथे ते अञा रिढ़ूं पिया। मुसीबतुनि जा पहाड़ मेड़े खणी मथे ते अञा रिढ़ूं पिया। ज़हर पियूं पिया मगर चऊं पिया पिरीअ सां मिलणो ज़रूर आहे। ज़हर पियूं पिया मगर चऊं पिया पिरीअ सां मिलणो ज़रूर आहे। मुसीबतनि जा पहाड़ मेड़े खणी मथे ते अञा रिढ़ूं पिया। ज़हर पियूं पिया मगर चऊं पिया पिरीअ सां मिलणो ज़रूर आहे। नशो कॾहिं को कयो बि नाहे खुमार लेकिन लथा बि नाहे। नशो कॾहिं को कयो बि नाहे खुमार लेकिन लथा बि नाहिनि। अव्हां जे मुर्कनि मंझां मिलियो हो अञा उन्हीं जो सुरूर आहे। अव्हां जे मुर्कनि मंझां मिलियो हो अञा उन्हीं जो सुरूर आहे। नशो कॾहिं को कयो बि नाहे खुमार लेकिन लथा बि नाहिनि। अव्हां जे मुर्कनि मंझां मिलियो जो अञा उन्हीं जो सुरूर आहे। जे बेवफा था सॾनि पिरीअ खे उन्हनि खे आशिक चवण ग़लति आहे। जे बेवफा था सॾनि पिरीअ खे उन्हनि खे आशिक चवण ग़लति आहे। जे शोख नज़रुनि सदा न घायल उन्हनि खे कहिड़ो शऊर आहे। जे बेवफा था सॾनि पिरीअ खे उन्हनि खे आशिक चवण ग़लति आहे। जे शोख नज़रुनि सदा न घायल उन्हनि खे कहिड़ो शऊर आहे। असां त रस्मुनि हथां लुटियासीं अव्हां खे कहिड़ी ख़िज़ा उजाड़ियो। असां त रस्मुनि हथां लुटियासीं अव्हां खे कहिड़ी ख़िज़ा उजाड़ियो। न मुर्क साॻी या स्याल मुख ते न सींध में सो सिंधूर आहे। न मुर्क साॻी या स्याल मुख ते न सींध में सो सिंधूर आहे। असां त रस्मुनि हथां लुटियासीं अव्हां खे कहिड़ी ख़िज़ा उजाड़ियो। न मुर्क साॻी या स्याल मुख ते न सींध में सो सिंधूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। वञो पिरीअ खां पुछी ॿुधायो अञा घणो पंथ दूर आहे। ही पेर घायल अॻियां हू रस्तो तपी तपी थियो तंदूर आहे। ही पेर घायल अॻियां हू रस्तो तपी तपी थियो तंदूर आहे।